अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां हिराबासी। सभ खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस जी तरफ़। वफ़ाक़ी हुकूमत बिजली की बचत लाइ मुल्क में समूरा शादी हाल रात 10 वॻे ऐं बाज़ारूं 8:30 वॻे बंदि करण जो ऐलान करे छॾियो। इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त मुल्क जी समूरियुनि सरकारी आफ़ीसुनि में 30% बिजलीअ जो इस्तेमालु घटायो वेंदो। फ़ैसिले सां 62 अरब रुपयनि जी बचत थींदी ऐं 1 जुलाई खां पोइ बिजलीअ ते हलंदड़ पखा तयारु न कया वेंदा। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त MQM सां इख़्तिलाफ़ आहिनि ऐं अॻिते हली वधी बि सघनि था। चाहियूं था त MQM सां मुआहिदे तहत हलूं, मामलनि ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। बरसातुनि ऐं ॿोॾि क़यामत खां अॻु क़यामत आंदी। सिंध में अञा बि ॿोॾि मुतासिरनि खे ॾुखियायूं आहिनि। मुतासिरनि जी मदद लाइ सॼी दुनिया मां ॿीहर इमदाद गॾु कंदासीं। सुप्रीम कोर्ट के सीनियर जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना आहिनि त जिते लफ़्ज़ DG अचे उन खां पोइ त बस अल्लाह बचाए। ही नॉन कस्टम गाॾियूं मुल्क में अचनि कीअं थियूं? छा कोई गाॾियूं खीसे में विझी आणींदो आहे? अदालत नॉन कस्टम पेड गाॾियुनि बाबति केस में DG कस्टम इंटेलिजेंस खे तलब करे वरितो। इलेक्शन कमीशन तरफ़ां वार्निंग ॾिनी वई आहे त PTI चेयरमैन इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी ईंदड़ ॿुधणीअ ते पेश न थिया त संदन वारंट जारी कया वेंदा। तोहिन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी 17 जनवरी ताईं मुलतवी। मुस्लिम लीग नून के सदर शहबाज शरीफ मरियम नवाज़ के पार्टी जो चीफ ऑर्गेनाइज़र मुक़रर करे छॾियो। खेसि पार्टी जी नए सिर तंज़ीम साज़ीअ जी ज़िम्मेवारी बि ॾिनी वई। खैरपुर तालीम खाते तरफ़ां स्कूलनि में दहशतगर्दीअ जे ख़तरे सबबि सिक्योरिटी सख़्त करण जूं हिदायतूं जारी। डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी स्कूलनि खे लेटर जारी कंदे सिक्योरिटी वधाइण जा हुकुम ॾेई छॾिया। नाज़रीन, ही हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।